मां जय सांतानी मणिनगर चेटीचंड कमेटी जो हिकु सभ्य। असांखे दीदी आशा चांद जेको आहे फ़ोन कयो कि मां दुबई में वेही करे यूट्यूब ते तव्हांजे चेटीचंड जो जेकी सरकस हुई उहा ॾिठी, हुन जो प्रोग्राम ॾिठो। मूंखे ॾाढो ई उहो प्रोग्राम वणियो आहे ऐं मां तव्हां सां मणिनगर में अची करे तव्हांजी नियाणियुनि सां मां मिलण थी चाहियां। त असां दीदी जन खे चयोसीं कि भई तव्हां अचो, वेलकम, कहिड़े टाइम ते अचो। दीदी जन असांखे चयो आर्तवार ॾींहुं शाम जे टाइम ते समय तव्हां कढो त मां जेको तव्हां सां मिलण थी चाहियां। अॼु दीदी असां वटि आया आहिनि आर्तवार ॾींहुं थान मंदिर, साईं झूलेलाल थान मंदिर में। असां हुननि जो स्वागत कयो आहे ऐं मां दीदी खां गुज़ारिश कंदमि कि मणिनगर जे बारे में ऐं सिंधी समाज जे बारे में ॿ शब्द ॿुधायो। जय झूलेलाल दीदी। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जिते जिते सिंधी का बि कोशिशि हले थी ॿोली खे वधाइण जी ऐं उनखे अॻिते ॿारनि में पाण में अॻिते वधाइण जी कमकार जी ॻाल्हि ॿोल हले थी, उते उते असीं पहुचण जी कोशिशि था कयूं। छाकाणि जो सिंधी संगत जो हिकिड़ो ई मक़सदु आहे त असांजी सिंधी ॿोली, असांजो सिंधी साहित्य कल्चर वधे, अञा वधे। त मूंखे मुरलीअ भाऊ ॿुधायो त हिते जॾहिं चेटीचंड जो मेलो थियो तॾहिं लॻभॻि 75 ज़ालुनि लेडीज़ गॾिजी करे छेॼ हई ऐं उहा ॾाढी सुठी छेॼ हुई। हाणे मुंहिंजे ख़्याल में त जेका अॼु असांजे समाज में हालत आहे सिंधी ॿोलीअ जे हवाले सां, माताऊं पंहिंजे ॿारनि सां सिंधीअ में नथियूं ॻाल्हाइनि, त मूंखे लॻो त इन्हनि ज़ालुनि सां मिली, इन्हनि भेनरुनि सां मिली असीं इहा त पुछा कयूं त तव्हीं सिंधी ॻाल्हायो थियूं, पंहिंजे ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हायो थियूं, तव्हां अहिड़ी सुहिणी छेॼ त कई, पर अॻिते छा? त इन जे करे अहमदाबाद में हूअं बि असीं सिंधी संगत पारां सिंधी ॿोलीअ खे वधाइण लाइ स्कूलनि में कमकार करियूं पिया। साधू वासवाणी स्कूल थियो, KGK स्कूल थियो, फर्स्ट स्टेप स्कूल थियो, हिते असीं ईंदा रहंदा आहियूं। ऐं हिन दफ़े इहो प्रोग्राम ठाहियोसीं त अहमदाबाद में हलूं ऐं असांजा जेके नौजवान छोकिरा छोकिरियूं आहिनि उन्हनि खे गॾु करियूं, पाण सां जोड़ियूं, जीअं सिंधी संगत जो दाइरो वधीक फैलाव थिए, वधीक वधे ऐं असीं घणनि जुदा जुदा उमिरि वारनि ॿारनि सां, नौजवाननि सां जुड़ूं। ऐं इन सिलसिले में असां अॼु हिते पहुतासीं। सुबुह जो असां पहिरीं हिकु मीटिंग रखीसीं नौजवाननि सां ऐं उहा मीटिंग पूरी कईसीं। उन खां पोइ असीं हिते आयासीं मणिनगर जे हिन लाल साईंअ जे मंदर में। त इहा मूंखे ॾाढी, झूलेलाल साईंअ जे मंदर में आयासीं, असांखे ॾाढी ख़ुशी थी त हिते मूं जॾहिं साॻी पोशाक पहिरियल सभिनी भेनरुनि खे ॾिठो त मूं चयो हा बराबरि, वाक़ई ॾाढो नज़ारो सुहिणो पियो लॻे। ऐं उन्हनि सां मूं जॾहिं ॻाल्हायो तॾहिं सभिनी मूंखे चयो त असीं सभई घर में ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाईंदा आहियूं। त मूं उन्हनि खे इहा ॻाल्हि ॿुधी करे चयो त तव्हांजा ॿार बि सिंधी मां न ॻाल्हाईंदा हूंदा? चयो हा, असांजा ॿार सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि। त मुंहिंजी दिलि थी त मां उन्हनि खे ॿुधायां, असांजी हिकु नर्सरी राइम कॉम्पिटिशन जेका जुलाई 1 खां 1 जुलाई खां शुरू थींदी, उन में ॿारनि खे, नंढनि ॿारनि खे हिकु बैत यादि करिणो आहे ऐं यादि करे वीडियो कढी असांजे चटाभेटीअ लाइ मोकिलिणो आहे। ऐं उनखे ॾिसी असांजा जेके जजिस आहिनि उहे 20 ॿार सिलेक्ट कंदा जिन खे कंप्यूटर टैबलेट्स इनाम मिलंदियूं ऐं 20 ॿिया थींदा जिन खे ॿियूं इलेक्ट्रॉनिक शयूं ॾिनियूं वेंदियूं। त इन में तव्हीं पंहिंजे ॿारनि खे हिसो वठाइण जे लाइ हाणे खां ई कोशिशि चालू कयो। हाणे खां ई असांजे यूट्यूब चैनल ते, यूट्यूब जेको सिंधी संगत चैनल आहे उन ते ॿारनि जा नवां सुहिणा बैत ठहिया पिया आहिनि, वीडियो में आहिनि, जेके तव्हीं पंहिंजे ॿारनि खे ॾेखारियो ऐं उन्हनि खे बैत सेखारियो। ऐं मंदर जे हिननि सभिनी बानीकारनि खे इहा वेनती आहे त तव्हीं पंहिंजे मंदर में इहा चटाभेटी हर 2 हफ़्ते यानी 15 ॾींहंनि में हिकु दफ़ो इहा हिकिड़ी चटाभेटी रखो त तव्हांजा ॿार उन में हिसो वठनि, त उन्हनि जा घटि में घटि उचार बि शुद्ध थींदा, सुठा थींदा ऐं असांजी कॉम्पिटिशन में जॾहिं हू बहिरो वठंदा तॾहिं ज़रूरु इनाम खटी सघंदा। आहे न इहा ॻाल्हि पंहिंजी सिंधी ॿोली खे अॻिते वधाइण जी। हिते को बि सिंधी स्कूल कान्हे, पर हिकु कोशिशि बि हिते थी सघे थी। इहा कोशिशि आहे त जिन माण्हुनि खे सिंधी लिखणु पढ़णु अचे थी, सिंधी लिपि, उहे क्लास हलाइनि। ऐं हिन मंदर जे हवाले इहा ॻाल्हि रिस्पॉन्सिबिलिटी, जवाबदारी इहा थियणु खपे त पंहिंजे छोकिरियुनि खे, छोकिरनि खे गॾु विहारे करे इहा सिंधीअ जी सिख्या ॾियनि। असां लर्न सिंधी नाले हिकु मोबाइल ते ऐप तयारु कई आहे, उहा तव्हीं सभई डाउनलोड कयो।
उन में तव्हीं सिंधी में लिखणु पढ़णु ॻाल्हाइणु सभु सिखी सघो था। ॾाढी सुहिणी सवली असांजी इहा मोबाइल ऐप आहे। असांजी हिकु ॿी बि ऐप आहे स्पीक सिंधी ऐप, तव्हां उहो बि डाउनलोड करियो ऐं ॾिसो त केतिरो न जल्द असां सभिनी जा ॿार मणिनगर जा ॿार सवली सुठी सिंधी ॻाल्हाइण लॻंदा। त उन में तव्हांजो बि शान आहे, असांजो बि शान आहे, सिंधी समाज जो शान आहे। अचो त गॾिजी पंहिंजी ॿोलीअ खे अॻिते वधायूं। ॿोली आहे असांजी सुञाणप। अचो त रखूं क़ाइमु पंहिंजी सुञाणप। आयो लाल सभई चओ झूलेलाल, बेड़ा ई पार सभई शाहूकार।